हूंदी पर सभिनी जमायतुनि खे चई ऐं यानी हींअर जलसे करण जी बि इजाज़त कान्हे किन खे ॾाढनि वारनि खे किन लसनि खे इजाज़त आहे पर असांखे इजाज़त कान्हे रिथियल जलसो 28 जो हैदराबाद में ग्राउंड ॿियूं शयूं सभु रोके छॾियूं मुल्क में आइनी तरमीमूं थी वियूं आइन जे ज़रिए कॉन्स्टिट्यूशनल मार्शल लॉ लॻी वई जुडिशियल मार्शल लॉ लॻी वई नून लीग पीपल्स पार्टी उन्हनि जा अलाइज़ ऐं कंपनी सरकार सभु हिकु थी बीह रहिया न सिर्फ़ु एतिरो पर ख़ौफ़ जी उहा अलामत थी आहे पोयनि सालनि में जो इस्लामाबाद में बि जुलूस ते गोलियुनि जे वसकारो थियो ऐं लाहौर में बि TLP ते गोलियूं सिधियूं लॻियूं छा ते जुलूस करण ते हिते मोरे में एहतजाज ते गोलियूं लॻियूं असांजा दोस्त शहीद थिया ऐं सड़नि ते केस आहिनि ऐं केतिरा जेल में बंद आहिनि ऐं सभु नाजाइज़ केस थी ऐं कूड़ा थी था वञनि आम तौर ते सियासत में त इहो रवाज आहे पर मजमूई तौर ते तहरीकुनि खे चिबाटण जो मुल्क में ख़ुसूसन सिंध में त वरी पीपलनि खयो आहे त तहरीर तकरीर ऐं जेका पसंदि नापसंदि आहे उन फरमाइश ते हिते जी सियासत ते त उन्हनि खे इज्तिमा करण जी त आहे पर असांखे न आहे पोइ इन ते मूं पे सोचियो त इन घुटे माहौल में किथां करियूं इहो 2-3 महीननि खां बि हलियो मूं क़ौमी कचहरियुनि जो सिलसिलो ऐं थरपारकर में करे आया बदीन मीरपुर ख़ासि ख़बर आहे हैदराबाद टंडोल आया मीरपुर उमरकोट खोड़ करे आया हेठि मूं चयो मथे निकिरजे छो त साईं GM साहिब बि ॻाल्हाई साईं GM साहिब हिकिड़ो टुकड़ो ॿुधायो अयूब हुकूमत मां आयो के ॾींहुं ॿधऊंसि वरी हाणे ॿियो बि ॿधो अब्दुल समद अचकज़ई टे ॾींहं माना 2-3 ॾींहंनि में जिन खे पहिरियों खे ॿधऊं तीअं इन्हनि खे ॿधऊं वरी कॾहिं छुटो कॾहिं आयूं नथो 10 साल केरु पुछे त बाबा ही कहिड़े उनजी आहे साईं लिखियो आहे इन खे बि मूं सोचियो त ही तब्दीलियूं ईंदियूं मंजूरी ख़िलाफ़ असेंबली मां पास थी चुको आहे हाणे उहा ख़तमु थींदी आइन थींदो ही बहितरी थींदी मुल्क जी पर बंदे जे मन में हिकिड़ी साहिब जे मन में बि तो अंदरि अची वियसि पर साईं उनखे बि पंहिंजो कीअं इस्तेमालु कयो जो साईं जा उन्हनि 10 सालनि में जेके मजमूई किताब आहिनि घणा साईं जा उन वक़्त जा लिखियल आहिनि उनखे बि उन कम लाइ यूटिलाइज़ कई वरी जॾहिं छॾियूंसि त चई सियासत में सियासी हालात मुवाफ़िक़ न आहिनि त बज़्म सुफ़िया सिंध ठाहे दरगाहुनि ते तारे हिते ॿायो बंशा ते साईं ख़ुतबो आहे त सियासत में सिधो नथा करण ॾियनि त ए अची ऐं पंहिंजा साईं जा जेके ख़ुतबा आहिनि जेके तारीख़ में ख़बर न आहे केतिरो वक़्तु ज़िंदगी भर ऐं दुनिया जेसिताईं आहे त उन जा उहो उते ई रहनुमाई वठंदी इहे उन वक़्त जूं क्रिएटिव शयूं आहिनि असां वटि उहा दाना या उहा एलियत घटि हुजे पर उहा हिकमत ज़रूरु सिखी अथऊं पंहिंजे रबर खां त जंहिंखे करिणो आहे पंहिंजे इन मामलनि खे त इहो न थींदो त मुवाफ़िक़ हालात थियनि त पोइ लतीफ़ ऐं कुझु ॾींहं वेठो सघे त इन में रहनुमाई हिकिड़ी इहा ॻाल्हि आयो ॿियो छा लतीफ़ जो शेर यादि आहिनि त सुहिणीअ जो आहे घड़ो भॻो मुंद मुई वसीला विया माना दरिया में लथी आहे घड़ो भॼी पियो आहे घड़ो भॻो मुंद मुई वसीला विया को वसीलो कोन्हे तंहिंखां पोइ सवा सुहिणी सद मियार थिया त मियार कॾहिं ॿुधो जॾहिं सभु वसीला ख़तम था थियनि पर हूअ पंहिंजे उन में निकिरे थी तरण में त पोइ मूं चयो त जलसो नथा करण ॾियनि असां TTAP में प्रोग्राम रखियासीं सॼे पाकिस्तान में जलसा कंदासीं चऊं त केरु करे त पंजाब में माहौल कोन हो हुननि चयो त असांखे थोरा ॾींहं छॾियो मुंहिंजो असीं कंदासीं ॿुधाइण वियो थो थिए त पेशावर में त हुनजी हुकूमत हुई हुनखे PTI खे सहूलियत हुई बलूचिस्तान वारनि चयो त महमूद खान वारनि चयो असीं कंदासीं त करण जो हाणे उहे रस्ता सभु बंदि करे छॾियूं त
जॾहिं रस्ता बंदि थिया त जेको सोचियो अथऊं त कोन का करणी आहे पोइ ई हीअं अची वियासीं। मुंहिंजो वरी इहो सिलसिलो जेको सिंध जे आख़िरी छेड़े खां शुरू कयो हुउमि, माना मिठीअ खां शुरू कयो हुउमि, उहो जेको सिलसिलो आहे उनखे अॻियां खणी ऐं छा चइबो बंदि दरवाज़े में चौधरी जे अंदरि 50-100 दोस्तनि खां मूं चयोमांनि घटि में घटि 50 वधि में वधि 100 इन खां वॾो इस्तेमालु न हुजे, न त पीपलनि खे पेट में सूर पवंदो। उन करे ऐं उन्हनि सां वञी पंहिंजो अहवाल बि करियूं, सम्झूं, उन्हनि खां सिखूं गॾिजी ऐं इन मुसीबत खे टारण जे लाइ का हिकमत अमली जोड़े ऐं पंहिंजी अवामी ताक़त सां हिननि खे शिकस्त ॾेई ऐं दफ़न करियूं हिन नाजाइज़ हुकुमरानीअ खे। उन करे इन जो सबबु उन वक़्त ते पोएं साल जॾहिं आयो मामिलो पाणीअ जो त ईअं थियो, पाणीअ जा इज्तिमा आबादगारनि सां मिलियासीं, शागिर्दनि सां, वकीलनि सां, सियासी जमायतुनि सां, सभिनी पाण गॾिजी ऐं सॼी सिंध कीअं कयो जो लखे माण्हू कुंड कुड़छ में कहिड़ी कुंड ॿुधायां त न हुजे, को तहलको बचियल हुजे न, तहलको न का टाउन बचियल हुजे न, सिंध जे कुंड कुड़छ में या पुरम सियासी जिदोजहद जी अदम तशद्दुद जी सियासत जी ताक़त जो इज़हार कंहिं वॾे वक़्त खां पोइ, मूंखे ख़बर न आहे कॾहिं कयो अथसि, पर एॾे वॾे वक़्त खां पोइ ताक़तवर थियो जंहिंमें को बि वायलेंस न थियो ऐं सिंध जे माण्हुनि हिननि पीपलनि लीगलनि ऐं कंपनी सरकार खे मजबूर कयो त इहे जेके नाजाइज़ कॉलोनियल स्कीमूं कंहिं बि शिकिल में जेके तव्हां आणियो पिया उहे क़बूल न आहिनि ऐं धिके ऐं उहा काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जेका विहण लाइ तयारु न हुई 1.5 साल उनखे रोड ते वेही विहारे ऐं फ़ैसिलो वरितो। इहो अथव ताक़त जो इज़हार। उन करे हींअर आउं तव्हांखे रस्तो कोन ॾेई सघंदुसि त कीअं वकील साहब ईंदासीं कामयाब, मूंखे ख़बर कान्हे, पर मूंखे ख़बर आहे, हिकिड़ी ख़बर आहे त हिकु हक़ सच में ताक़त हूंदी आहे। कुझु लख माण्हू जंहिंमें करप्ट कामोरा, बेमान सियासतदान, मौक़े परस्त सियासतदान ऐं ॿिया मुस्तफ़ीज़ थींदड़ कुझु माण्हू, करोड़े माण्हुनि जी रोज़ी, करोड़े माण्हुनि जा हक़ ऐं मजमूई तौर ते वतन जी सालमियत खे विकिणी ऐं उहो सौदो करे हुकुमरानी करणु चाहिनि था ऐं इहो फितरत जे कानून जे ख़िलाफ़ आहे। कुझु माण्हू करोड़े माण्हुनि ते कब्ज़ो करे सघनि, उन करे असांखे ख़बर आहे असीं सिंध जो माण्हू वटि जिन मां हलंदासूं ऐं असांजो जेको माण्हू आहे, असांजो माण्हू सिविल सोसाइटीअ मां ॿियनि मां निकिरंदो, जेको राय मां ठहंदी ऐं पोइ उन मां जेका उहा ताक़त जुड़ंदी उहा यकीनी तौर ते फातह थींदी। इन तसव्वुर ते, इन फितरी कानून जे ते यकीन रखंदे, जीअं हितां जो पाणी जो सौदो थिए कयूं त हिन धरतीअ ते रहंदड़ डेल्टा, धरतीअ ते रहंदड़ ज़राअत, धरतीअ ते रहंदड़ इंसान, झंगली जीवत, पखी पखण, इहो सॼो कुदरत निज़ाम आहे। उन जे निज़ाम जे उबतड़ प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान पाणी जो सौदो करे पंहिंजे बचाव लाइ ऐं पंहिंजी हुकुमरानीअ लाइ ही कदम खयो, पर कहिड़े माण्हू सां दुश्मनी कई ऐं मुस्तकिल सौदो करे छॾियो, पर कुदरत इन गैर फितरी या जबर जे निज़ाम खे ढातो, पर असां त रुगो कोशिश कई। उन करे हिन वक़्त ते वरी उहो सिलसिलो उहे कैनाल अञा टंगिया पिया आहिनि, ज़मीनूं उहो ॿियनि तलकनि वांगुरु खट्टो, सिजावल, थरपारकर, भादू वांगुरु ख़ैरपुर जी ज़मीनूं पहिरें धक में त जेतिरियूं मायूं 28,000, पर लखे एकड़ ज़मीनूं आहिनि जिन ते नज़र आहे, हिकिड़ियूं अलॉट थी चुकियूं आहिनि, ॿियूं स्कीमूं तव्हांजे आस पास जारी आहिनि, जिते ऐं उते ॾिसजो नेहरू रोड तकड़ा ठहंदा तई तव्हांखे पाड़े वारो चवंदो त मुंहिंजा थोरा अथव, ॿुधाए छॾियां ते कंहिंजा अथव। त जीअं कैपिटलिस्ट मुआशिरो जेको ईंदो आहे उहो पंहिंजा रोड रस्ता रेलूं अंग्रेज़ खणी आयो त यकीनन उन्हनि सां माण्हुनि जी आमदरफ़्त ते थिए थो, पर इहे सॼा उन्हनि जा प्रोजेक्ट्स आहिनि जेके थियनि था। त मजमूई तौर ते पंहिंजे वतन जी
मां जेके उन्हनि खे ख़तरा नज़र था अचनि उन्हनि खे ख़तमु करण लाइ हींअर उन्हनि छा कयो 26 तरमीम कई 27 तरमीम कई रुकावटूं कयूं थियूं अचनि बाबा हिकिड़ियूं सियासी रुकावटूं थियूं अचनि हिकिड़ियूं अदालती रुकावटूं थियूं अचनि हिकिड़ा सहाफ़ती रुकावटूं थियूं अचनि मुख़्तलिफ़ जितां आवाज़ जितां अचनि था त उहो त माल जेको हड़प कयूं हिन में SIAC शिकल में 2023 में पीपल्स पार्टी ऐं नून लीग ऐं हुनजा अलाइज़ एक्ट पास करे 3 अगस्त 2023 ते जेका विची हुकूमत आंदी इलेक्शन्स खां अॻे ॾेई ऐं उनखे हवाले करे छॾियूं यानी असांजा असासा जेके आहे उहे ॾेई छॾियूं वरी 4 महीना अॻु क़ौमी असेंबली जे मार्फत ॿियो जेको असांजो टैक्सिस जे ज़रिए नाणो गॾु थिए थो जंहिंसां असांजा डेवलपमेंट प्लान्स थियनि था उन में $12 बिलियन 12 बिलियन रुपीस ट्रिलियन 12 ट्रिलियन माना करोड़ न 10 करोड़ न पदम ॿुधासूं पर कॾहिं हाणे ॾिठा अथऊं त कीअं पियो थिए त 12 ट्रिलियन जी जेको असांजो टैक्स थिए थो उन मां 1.5 ट्रिलियन ॾेई छॾियऊं पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी में मर्कज़ जे हवाले करे छॾियऊं ऐं केरु पुछण वारो कोन्हे कि सिर्फ़ु सूबनि जा 24 सूबनि विराइजणो हो पंजाब में 52 रुपया विझणा 24 रुपया सिंध में अचणा परसेंट थो चवां पोइ करणा 14% KP में वञणा 9% बलूचिस्तान में वञणा ॾेई छॾियूं हाणे वरी उन में जेको आइनी फार्मूलो आहे NFC जो जंहिंमें असांखे जंहिंमें कॉन्स्टिट्यूशनली प्रोटेक्टेड आहे त 57% सूबनि जो आहे ऐं 42% फेडरल जो आहे उनखे उन शिक खे रुॻो छेड़ींदा हींअर कुझु न कोन कंदा चवंदा साॻा पैसा थींदा भई पीपल बयान ॾींदा त असां हिनखे बचाए वेठायूं यानी इहो फार्मूलो खीसे मां तव्हांजे कढी वञनि बाक़ी तव्हांखे पन्नू ॾेखारींदा तव्हांजो लिखियो पियो आहे ऐं खीसे मां इन क़ौमी असेंबली जे ज़रिए तव्हांजे कढंदा पिया वञनि उनजे करे ही सहूलियतकार न असासन खां पोइ NFC जी शक्ल में बि असांजे मिल्कियत किथे बि कानून पिया पास कंदा वञनि उन खां सवाइ 18th अमेंडमेंट जो राग थो थिए और मूं 2 ॾींहं अॻु हिननि जो पढ़ियो ख़बर त बाबा 18th अमेंडमेंट NFC ऐं सूबनि जे मामले ते असां कुझु कोन कयो बाबा 18th अमेंडमेंट अॼु 27वीं अमेंडमेंट आहे ख़तम थी चुकी 18th अमेंडमेंट में हो छा हिकिड़ा शोबा हुआ जेके मर्कज़ मां ख़तम थी सूबनि ॾे वञणा हुआ उन्हनि खे हलाइण जा अखराजात सूबनि ॾे वञणा हुआ 17 मिनिस्ट्रियूं ख़तम थियूं उहे ख़तम कोन थियूं पैरेलल रिटेप ठही वियूं कंहिं न कंहिं शिकिल में ॿिए नाले सां या अथॉरिटी जी शिकिल में उहे क़ाइमु रहियूं कोई प्रोविंशियल सब्जेक्ट हो उनखे अथॉरिटी ठाहे MD जेको आहे मथे विहारे छॾियूं पोर्ट एंड लैंड अथॉरिटी ठाहे ऐं पोर्ट्स जी ज़मीन जेका अॻे प्रोविंस जी उन में अथॉरिटी ठाहे यानी फ़ैसिले करण जो इख्तियार ॾिनो रहियो पियो आहे प्रोविंसिस वटि उन करे मुख़्तलिफ़ नमूननि सां असां जूं 18th अमेंडमेंट में उहे 17 मिनिस्ट्रियूं ख़तम कोन कयूं हाणे चवंदा त पैसो हलाइण लाइ मर्कज़ खपे बाबा मर्कज़ खे हूअं त चवनि था त जेके तॾहिं फ़ैसिलो थियो त 7 मिनिस्ट्रियूं रहंदियूं हाणे 7 त छा पर असां वटि अॻे 80s में बि जॾहिं MRD थी तॾहिं हुन में रक़म आयूं त 4 शोबा सिक्योरिटी करेंसी कम्युनिकेशंस ऐं फॉरेन अफेयर्स पर जे 7 मिनिस्ट्रियूं रहनि था चयो त 7 रखो बाक़ी डिवॉल्व थियो जॾहिं अमल दरामद न थींदो अॼु बि उहे अथॉरिटीज़ कमु कंदियूं रहंदियूं उहे 17 मिनिस्ट्रियूं जेके 2000 अॼु खां 14 साल पहिरीं फ़ैसिलो थियो उहे ख़तम न थी सघियूं पैरेलल ते ठही वयूं त पोइ बाक़ी कहिड़ो फ़र्क़ु थियो इख़राजात कीअं घटिबा उहे इख़राजात घटायो उन खां सवाइ 60 जे अंदाज़नि 60 अहिड़ियूं ऑर्गेनाइज़ेशनूं ठहियूं पियूं आहिनि अथॉरिटीज़ ठहियूं पियूं आहिनि अहिड़ा डिपार्टमेंट्स ठहिया पिया आहिनि जेके फुज़ूल आहिनि जॾहिं राइट साइज़िंग जी आई ॻाल्हि त बाबा पोइ हिन नवाज़ लीग जी जेका पोइ हुकूमत हुई उन में हींअर न 17 वारी उन ते राइट साइज़िंग कजे राइट साइज़िंग में कमीशन में नुमाइंदो कैसर बंगाली हो उन इहा सॼी शइ उन ते रखी हिते जेके ख़तमु था करणु चयो त हीअ जेके 6 डिपार्टमेंट आहिनि ख़तमु करे छॾियो हिते कोन को रिटायर्ड ऑफिसर विहारे छॾियो अथव इन जी ज़रूरत ई कान्हे ख़र्च जेकॾहिं घटाइणा आहिनि राइट साइज़ करिणो आहे त उहो ख़तमु करिणो आहे हेतिरियूं मिनिस्ट्रियूं 17 ख़तमु करे छॾियो त उहे सेक्रेटरी एतिरा ख़तमु थींदा
हिते लोअर स्टाफ खे छा पिया ॾिसो, मथे ख़तम थींदा त पाणे हेठि ख़तम थी वेंदा। त यानी इहो कब्ज़ो 1 यूनिट जो जेको 1 यूनिट खे दबाव जे ज़रिए जंहिंजो छुपियो ख़तम थियो, पर उनखे मञण लाइ तयारु न आहिनि। असांजे तारीख़ी वतननि जी शनाख़्त खे क़बूल करण लाइ तयारु न आहिनि। असांजे तारीख़ी ॿोलियुनि खे सबमाइन करे ऐं ख़तम करण जा ढंग फैसला मथे करे चुका आहिनि। पोइ जेकॾहिं असांजे माल ते कब्ज़ो कंदो, असांजी मिल्कियत ते बि कब्ज़ो कंदो, असांजी तारीख़ी जेका शनाख़्त बि तव्हांखे नथी वणे, वतन जॾहिं त ठाहींदड़ असीं सूबा आहियूं हिन मुल्क जो, त पोइ छा असांखे ग़ुलाम करे रखंदो छा, या देसी दलालनि जे ज़रिए असांखे ग़ुलाम करे रखंदो छा? ही जेके हथरादू पार्टियूं, जेके सरकारी पार्टियूं वेठियूं आहिनि, पीपलाटे जा आहिनि, ओ गिरोह आहे, ओ बेईमाननि जो ओ गिरोह आहे जेको शख़्सी मफ़ाद लाइ, शख़्सी चंग मुड़सी लाइ, हुकूमत लाइ कुझु बि सौदो करे सघे थो, कंहिंखे बि विकिणी सघे थो। ऐं उनजो सिधो मिसाल हींअर मौजूदा पंहिंजे वक़्त में ही आहिनि। उन करे इन कूड़ अरिड़हीं तरमीम जे ढोंग खे, अरिड़हीं तरमीम उन ॾींहुं ख़तम थी जंहिं ॾींहुं SIFC ठही, यानी मिल्कियत जा फैसला मथे थींदा ऐं उन 3 इदारे वटि थींदा। कंहिं वटि थींदा? न फेडरल गवर्नमेंट वटि थींदा, न प्रोविंशियल गवर्नमेंट वटि थींदा, पर ॿी हिकिड़ी सेक्रेटेरिएट थींदी, स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल जी, उते थींदा। यानी तव्हां त फैसला अरिड़हीं तरमीम त भई वरी बचो टैक्सिस जो, टैक्सिस में तव्हां हींअर अॻुवाट ॾेई छॾियो, अॼु कुझु बि न ॾियो, पर तव्हां हींअर 20 सैकड़ो त ॾेई चुका आहियो। पेट्रोल जेको पाण चईंदा आहियूं न 80-85 रुपया हिन ते टैक्स आहे, इहो सूबनि जी मिल्कियत, सूबनि जी न, गॾियल सूबनि जी मिल्कियत आहे। उहो कढी लेवी जी शिकिल में ॾेई छॾियो। हुननि चयो बाबा असांखे घटि में घटि 1 पदम खपे, हिननि चयो 1 न 1.5 पदम तव्हांखे था ॾियूं, लत ॾेई कढी छॾियूं, ॼणो त पंहिंजो पीउ जो माल हुजे। उन करे असांजे अमानत में ख़यानत था कनि। असां वटि जेको हिते तरीक़ेकार आहे उन में इन ते, ऐं कल्ह में पढ़ियो बयान पीपुल्स पार्टी जे चङे मुड़ुस जो, भले 20 सूबा ठाहिनि, केतिरा बि कनि, जिन खे शौक़ु आहे उहे पहिरीं थियनि, छो थियनि? असांखे सिंध खे पहिरीं हिन जो एतिराज़ आहे त पाकिस्तान हिकु वफ़ाक़ आहे, वफ़ाक़ में ठाहींदड़ यूनिट नंढो ऐं वॾो न थींदो आहे। जाग्राफी जे लिहाज़ सां वॾे में वॾो 42% ज़मीन ते बलूचिस्तान ठहियल आहे, त पोइ वॾे में वॾो हिसो हुनखे ॾियो न। पंजाब में आबादी आहे त चवंदो उन्हनि जो वॾे में वॾो हिसो थींदो, यानी को फार्मूलो आहे छा? बाबा 4 भाउरूं बराबरि जो आहे, जेको जंहिं वटि जेका मिल्कियत आहे उनजो हिसो आहे। मुल्क हलाइण लाइ कंट्रीब्यूट कंदासीं ऐं मुल्क जा महदूद खाता ठाहे ऐं उनखे हलायो। पर इहे सभु शयूं असांजूं मञूं त न पयूं वञनि। 73 जो आईन जेको अॻु ई नाइंसाफ़ी ते ठहियल हो, पर उन में बि तब्दीलियूं आणी। 91 जो पाणी जेको सिंध जे माण्हुनि जे काफ़ी रिजर्वेशन सां ठहियो, पर पोएं साल असां सॼी एडवोकेसी छाजे बुनियाद ते कई? 91 जे रिकॉर्ड खां त न वधो। असीं 73 जे आईन में बुनियादी प्रीफेस खां वठी स्ट्रक्चरल तब्दीलियूं आणण जा ख़्वाह आहियूं। इहो तॾहिं मुमकिन थींदो जॾहिं सॼे मुल्क जे माहौल ठाहे ऐं उनखे तब्दीलीअ जो नेशनल असेंबलीअ में तब्दीली आणे, कंहिं बि दॿाअ जे ज़रिए ऐं उनखे तब्दील करियूं। पर उहा नेशनल असेंबली ख़ुदि 52% पंजाब ते आहे, पर उनजे बावजूदि भॻवान हिते त बीहो, हिन खां अॻिते त न वधो। पर चयूं त बाबा तव्हांजा असांजा देसी दलाल वेठा आहिनि, असांखे था लिखी ॾियनि, उहे केर आहिनि? उहे तव्हांजा MP आहिनि, तव्हांजा MNA आहिनि, तव्हांजा सेनेटर आहिनि, जेके जिन जो तव्हांखे फिक्र हूंदो त इन सां मुंहिंजो ज़ाती लाॻापो आहे, हिनखे न पहिरियां हिनखे मूंखे बजरग पाराई रहियो थी सघो, चवंदो भाउ हुनखे बजरग पारायां। पोइ हलाली हरामी फ़र्क़ु ई कोन। वतन दोस्त यानी हू सिंध जो सौदो कंदा वतन, उन्हनि जो फिक्र लॻो पियो हूंदो। ऐं इन खां असीं गाफ़िल आहियूं। असांखे साईं GM साहिब इहो ई ॿुधायो त पंहिंजी भई ज़ाती मफ़ादनि खां क़ौमी मफ़ाद खे वधीक अज़ीज़ रखी पोइ सियासत करियो, तॾहिं पंहिंजो वतन बचंदो। त सूबनि जी ॻाल्हि करण, सिंध न त फलाणो, पंजाब भले ठहे, जेको चए थो सो सिंध खे विराइण थो चाहे, भले उहो बिलावल ज़रदारी कल्ह बयान ॾिनो आहे। छो हिन वक़्तु कॉन्स्टिट्यूशन में नवनि सूबनि जी क्रिएशन जो को कानून आहे ई कोन। ऐं छो कोन थियो? छो 1 यूनिट जॾहिं ख़तमु कयो त उन वक़्त में जॾहिं पाकिस्तान टुटी वियो, उन वक़्तु सभिनी खे सहन करण लाइ उन चयो तई वरी 1 यूनिट हणंदो, वरी आराम पई कंदो। पोइ इहो क्लॉज विधो त न
हिकिड़ो क्लॉज विधो हुयो ऑल्ट्रेशन ऑफ प्रोविंसेस, तो तोरी महिल सूबा जेका ठाहिया आहियूं त का हदबंदियुनि ते इख़्तिलाफ़ आहे, लाॻापियल ॿिनि सूबनि जूं ॿ भाङे टे अक्सरियत जूं असेंबलीअ सां पास करे को ज़िलो को तहसील का हदबंदी तब्दील करे ऐं पंहिंजी जोग्राफिकल बलोचिस्तान ऐं केपी में हुजे उहे तब्दील करे सघनि ऐं सिंध पंजाब में हुजे या वाइस वर्सा जेको बि हुजे, त उन में ऑल्ट्रेशन ऑफ प्रोविंसेस जो रखियो वियो। जॾहिं उहो मौजूदु आहे ऑल्ट्रेशन ऑफ प्रोविंसेस जो, त उन में उहा करे सघे थी। उहा माना जॾहिं ॿिन्ही सूबनि जो न, इहो इख़्तियार क़ौमी असेंबलीअ खे ॾियूं, जॾहिं वणेसि त तॾहिं सूबा ठाहे। इहो जेकॾहिं हिकिड़े दफ़ा तव्हां इख़्तियार ॾेई छॾियो त जीअं कश्मीर सां थियो न, अक्सर असेंबलीअ में अची वई, हाणे पाकिस्तान रड़ियूं पियो करे, उते जा कश्मीरी रड़ियूं पिया कनि त बाबा ही मोदी छा करे छॾियो आहे, बीजेपी छा करे छॾियो आहे। बाबा उते जो हक़ हो, उते जी ॿी पॉपुलेशन उते जी मिल्कियत ख़रीद नथी करे सघे, उते परमानेंट उते जी रेज़िडेंट नथी थी सघे जेसिताईं कश्मीर डिस्प्यूट नथो हल थिए। उहो हुनने हटाए छॾियो, ख़तम थी वियो। क्रिएशन ऑफ न्यू प्रोविंसेस पंजाब जे बहाने सां थिए, केपी जे बहाने सां थिए या बलोचिस्तान जे बहाने सां थिए, असां सिंध पाण इन जा मुखालिफ़ आहियूं। ऑल्ट्रेशन ऑफ प्रोविंसेस जो कानून मौजूदु आहे, भले ॿ सूबा पाण में ॻाल्हाइनि, पंहिंजनि सूबनि मां ॿ भाङे टे सां तब्दीली का करणु चाहिनि त ठीकु आहे, नई टे जेकॾहिं थी पवनि सूबा पंजाब जा, मिसाल था ॻाल्हि कजो, हींअर इहा पई ॻाल्हि हले या ॿ, क़ौमी असेंबलीअ में 52% नुमाइंदगी पंजाब जी, अॻे 54 हुई, 52% नुमाइंदगी पंजाब जी, सेनेट में बराबरी आहे। हाणे उहा जेके 20 चूंडजनि था, ॿिया रिजर्व आहिनि, हाणे उहे हिकु धक सां 60 थी वञनि, पोइ जहिड़ी क़ौमी असेंबली तहिड़ी सेनेट, पोइ पाणे फ़र्क़ु कहिड़ो पियो, सेनेट में बराबरी जी नुमाइंदगी आहे, उहा ख़तमु। उन करे इहे सभु असीं हिननि जूं चालू सम्झूं था, पर पाण खे सम्झणु, ॿियनि खे सम्झणु, जेको ॻाल्हि चए थो त ॿिया सूबा ॿिए पासे ठाहियो, उनजे दिमाग़ में उहा मथे दलाल फ़ैसिलो करे रहियो आहे, ॿुधाए पियो त असीं हुननि खे टोड़ण पिया वञूं, असल में इहो सिंध खे टोड़ण जा फार्मूला पिया ठहनि। इन जी पाण भरपूर मुखालफ़त कंदासूं ऐं क्रिएशन ऑफ न्यू प्रोविंसेस जी ॻाल्हि जी सिंध जे माण्हुनि खे बचाव करणो आहे, न त ही पंहिंजे वहदत, क़ौमी वहदत खे नुक़सान ऐं अहिड़ो नुक़सान पइजी वेंदो जंहिं लाइ वरी पोइ पाण खे शायदि रत ॻारे या जंग करे को बचाइणो पवे, पर न त हिन रियासत में उहो मुस्तक़िल ग़लबो अची वेंदो, पंहिंजे वतन में जेको आहे सो बेवस थी पवंदासीं। उन करे इन जोग्राफिकल थ्रेट खे, जेको असांजे सरहदुनि खे ख़तरो आहे, उन्हनि खे ला ईअं सांभा पिया थियनि ऐं थल पिया ॿधिजनि। केॾी महिल पंजाब मां वफ़ाक़ी वज़ीर थो चढ़े, केॾी महिल केपी मां रेज़ोल्यूशन थो अचे, कॾहिं महिल ॿिए पासे खां थो अचे, त उन में ऑल्ट्रेशन ऑफ प्रोविंसेस जो किथे हदम जी तब्दीलीअ जो मामलो आहे जेको को मुस्तक़िल न आहे, पर ही जेको 1 यूनिट जो ख़्वाब खणी अञा ताईं दिमाग़ में नथा कढनि, 1 यूनिट हणण जे करे पाकिस्तान ॿ हद थियो। वरी उन फार्मूले जे ज़रिए, जबर जे ज़रिए, हींअर त पाण वटि सिविलियन मार्शल आहे न, फेस आहे, केरु मुराद शाह या मरियम नवाज़, शहबाज शरीफ, बिलावल ज़रदारी, मोहन, MQM सिविलियन फेस आहे, जिन खे यूनिफॉर्म पातल कोन्हे, पर ए उन जा ख़ादम आहिनि, जिन जे ज़रिए, जिन जे हुकुम जे ज़रिए उहे हलनि था। हाणे इन ॾुखे वक़्त में जॾहिं असां वटि इहे सभु मामला हींअर करंट अफेयर्स में 6वीं तरमीम जंहिं साफ़िन खे जकड़े छॾियो, 6वीं तरमीम जंहिं फेडरल कॉन्स्टिट्यूशनल बेंच ठाही, 17वीं तरमीम जंहिं फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट ठाही, 6वीं तरमीम जंहिं एक्सटेंशन, 17वीं तरमीम जंहिं एक्सटेंशन ॾिनी टिनि खे ईंदड़ 5 साल इहो कब्ज़ो करे ऐं पंहिंजे ग़लबे जा कानून कीअं ठाहींदासूं ऐं कब्ज़ो को यकीन बणाईंदासूं। 3 साल जज खे एक्सटेंशन ॾेई छॾियो, 5 साल COS खे एक्सटेंशन ॾेई छॾियो ऐं ही इम्यूनिटी ॾेई छॾियो सदर साहब खे, जेको दुनिया में बेमान नंबर 1 मशहूर सां सजे थो, उनखे एक्सटेंशन ॾेई छॾियो। वरी उनखे एक्सटेंशन ॾियो, 5 साल हुकुमरानी ॾेई छॾियो, नओं पोस्ट पैदा करे उनखे ॾेई छॾियो। वरी हुन चयो बाबा अकेलो तूं छो, असुल त हवा में बंदूकूं असां आहियूं, हल बाबा 2 साल तोखे बि मिली वई। यानी नानीअ वेड़ो ठाहे 5-4 मथियां जज, वरी 4 यानी अदलिया खे, जजनि खे ऐं सर्विसमैन खे
उन्हनि खे एक्सटेंशन ॾेई ऐं चयो त बाबा अचो तव्हां अंग्रेज़ीअ में खे चवणी आहे यू स्क्रैच माई बैक ऐं आई स्क्रैच यू योर्स माना आऊं पुठीअ में खणी हुई न माण्हू न खणे सघे तूं मूंखे खण त आऊं तोखे खणा छो ही खणण लाइ हिक ॿिए जा सहूलियतकार थी बीठा आहिनि ऐं असां मां थी बीठा आहिनि सॼे मुल्क में इन्हनि जी हिकिड़ी वॾी कतार आहे चौधरियुनि जी नवाबनि जी सरदारनि जी पीरनि जी न रुॻो ते न पर चोरनि जी तव्हांजे उन मां के चवंदासीं वर्कर क्लास मां आहियूं पहिरें मूं ॾिठा आहिनि MPA 30-35 वञी बचिया आहिनि जेके सम्झो त 2-3 नसलनि खां थियनि पिया 65-70 सभु नवां आहिनि जेके वर्करनि मां थिया आहिनि ऐं चवंदो हुननि खां 3 हरामी आहिनि हू सौदो जे हुन में थोरी इज़त हूंदी जेके पुराणा आहिनि जिन वञी ॾिठई उन्हनि में शायदि का थोरी का गैरत हूंदी हिननि में उहा बि टके जी कान्हे पैसे ते हर वक़्तु सौदो थियण लाइ न नचण लाइ तयारु आहिनि उन करे इन सॼे ख़तरे खे कॾहिं कॾहिं असांजा कामरेड बशीर वारा चवंदा बाबा सभु तबक़ाती मसइलो आहे तबक़ाती मसइलो न आहे तबक़ाती बि आहे हिकिड़ो हिते जो आहे तबक़ाती हिते पाकिस्तान में छो थी वियो आहे इन करे थी वियो आहे जो सभु शइ विकिरियल आहे त ग़रीब कुझु नथो वठी सघे जेकॾहिं इंसाफ़ ऐं मेरिट जो निज़ाम हुजे त ग़रीब पंहिंजे अहलियत ते अॻिते वधी वेंदो जेकॾहिं असांजे ऑफिसुनि में ग़रीब अमीर खे साॻी अहमियत हुजे उहो पाण ई अॻिते पंहिंजो इंसाफ़ वठी वेंदो उन करे हिते क़ौमी ग़लबो बि आहे ऐं पैदागीरनि जी जेका सॼे मुल्क जा बैन अक़वामी पैदागीरनि सां गॾिजी कंपनी सरकार असांजे मादनी वसीलनि जो सौदो असांजे कोस्टल बेल्ट जो सौदो मिनरल्स एंड माइंस खे ख़तम करण खां सवाइ ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे नाले ते हिकिड़ा मनसूबा ठाहिण जा सौदो हितां जी प्राइवेटाइज़ेशन जे नाले में हिते जी नई पॉलिसी अचनि इंडस्ट्रीज इहे सभु डिपार्टमेंट्स ॿुधाइनि जेके SIC जा आहिनि इहे सॼा मनसूबा जुड़नि पिया जुड़ी विया आहिनि जिन ते अमल दरामद थिए पियो ऐं तव्हांखे धोखे ॾियण लाइ सिंधियुनि खे धोखे ॾियण लाइ ॿोलिया थी वेठा आहिनि इहो पीपुल्स पार्टी जो चेयरमैन वरी वज़ीर आला वरी वज़ीर वरी हिते MP MNA तव्हांखे नयूं ख़बरूं कंदा अधाक्षरियूं ख़बरूं कंदा वरी ॿियनि ते इल्ज़ाम हणी छॾींदा बाबा तूं कहिड़े धंधे ते लॻियल आहीं तूं पंहिंजी ॿुधाए वरी ॿिए कंहिं ते उबतियूं सुबतियूं इल्ज़ाम तराशियूं करे छॾींदा इन ॾुखे दौर में पाण खे इन मुंझारे में त इहे जेके तरमीमूं आहिनि इन्हनि जा जेके नुक़सान आहिनि जेके मुस्तक़िल तौर ते पंहिंजी कोर्ट सरकारी कोर्ट ठाहे छॾी अथनि जंहिंजे करे हाणे इन्हनि मामलनि खे कंहिं बि लेवल ते असीं चैलेंज नथा करे सघूं वर्सिस गवर्नमेंट हूंदो त किथे SIFC ॿुधाईंदा किथे को ॿियो कानून ॿुधाईंदा को बि इन फेडरल कोर्ट छो त सरकारी कोर्ट आहे जंहिं 5 सालनि लाइ हिन सरकार जा नामज़द जज मुक़रर थींदा ईंदड़ 5 साल त हू सेफ आहिनि उन करे इहे सभु कोर्टुनि मां न थियणा आहिनि हुकूमत वारा जेके दानियूं उहे पाण सहूलियतकार आहिनि रस्तो हिकु बचियो आहे पाण सिंध जो माण्हू पाकिस्तान जो माण्हू मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ सूबनि में जेका हीअ ज़बान पिया ॻाल्हायूं कंहिं न कंहिं शिकिल में वञूं था वञण जो इरादो रखूं था जेके करणु ॾिनो पर हर को पंहिंजे इलाइक़नि खे संभालींदो उन करे पाण खे जीअं अॻु दिफ़ा कयो अथऊं त हिन पेचीदा मसइले खे बि तव्हां सम्झूं क्वेश्चन आंसर्स करियूं था ऐं पोइ ॿियनि खे बि सम्झायूं ऐं इन जे ख़िलाफ़ सिंध जी जाग्राफी वहदत ते असांजे सूबाई ख़ुदमुख़्तियारी ते या वेंदे ई जेको अदालतूं जेके नाजाइज़ ठहियूं आहिनि इन्हनि जे ख़ात्मे ते इन्हनि जे नुक़साननि ते पब्लिक खे ॼाण ॾियूं ऐं उन जे ख़िलाफ़ मुनज़्ज़म थी अवामी इतिजाज ऐं अवामी ताक़त जे ज़रिए इन खे ख़तमु करियूं ऐं सियासत ते जेका पाबंदी विधी आहे जेका असां वटि खणी जलसा जुलूस नथा करणु ॾियनि या मोरे जो वाक़ियो करे असांजा दोस्त शहीद कयूं ॿिया बि हींअर मां आयुसि पियो त ॻोठा ॿुधाईंदो साईं वरी नवां केस थिया असां MNA MPA छिका लॻा पिया आहिनि त केस करणु क़ौमी कारकुननि ते केसनि जी हिकिड़ी भरमार थिए पई मूं ते बि 3 केस करे छॾिया अथनि हाणे सम्झनि पिया त भाॼिया सम्झनि पिया अथनि हिन ते मूंखां पुछियो साईं केस थिया अथई छा कंदो मुंहिंजो घणा थिया आहिनि 3 डज़न खनि थियनि त पोइ सोचींदासीं भाड़ियुनि कूड़नि ते इन में असांखे उलझाए वेंदा छा ही क़ौमी मामिलो आहे ऐं जेके केस एॾा कूड़ा कनि सॼो इनजे करे पिया कनि अॼु मुल्क जे अंदरि छा आहे इमरान ख़ान बंदि आहे यास्मीन राशिद बंदि आहे उमर अयूब खे डीसीट करे छॾियूं उन ते शाइर कहिड़ो हुनजो पुटु शिबली
उनखे सेनेट जो अपोजिशन लीडर उनखे डिसीट करे छॾियूं 30 साल सज़ा कंहिंखे 20 साल सज़ा कंहिंखे 10 साल उनजी जाली इलेक्शन्स कराए छॾियूं यानी कैदी करे वेठा आहिनि इन्हनि कैदियुनि खे यानी सियासत ते घेरो करे ऐं कब्ज़ो करे भले असांखे नज़रियाती इख़्तिलाफ़ हुजनि पर सियासी आज़ादी तहरीर तक़रीर जी आज़ादी जमहूरी निज़ाम जो तहफ़ुज़ ऐं आइन में थींदड़ पंहिंजनि हदुनि खे बि ओरांगींदड़ ऐं नाजाइज़ तरमीमूं थींदड़ इहो पंहिंजो मसइलो आहे ऐं क़ौमी कारकुन चवंदो इहो तव्हांजो पंहिंजो मसइलो आहे कानून आइन ऐं ही जेको बंदि माहौल आहे इहो असांजे माण्हुनि खे ख़ौफ़ में पैदा थो करे इहो असांखे वॾे वक़्त में क़ौमी पंहिंजे मालिकीअ खां विञाईंदो उन करे इन जे ख़िलाफ़ पाण खे भरपूर जिदोजहद करणी आहे इंशाअल्लाह पाण ख़ातिर थी हिन कब्ज़े जेको कंपनी सरकार पीपलनि नॉन लीगलनि ऐं उनजे इतिहादनि कयो आहे इन्हनि खे अवामी ताक़त सां पाण ख़तमु करियूं महिरबानी